अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिकण सबोई सूर मोहब्बत वॾो मामरो, अठे पहर मलूर सात न सिगो जिंदड़ो। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिणी महिरबाननि खे सिक भरियो सलाम, शाल क़बूल पवे। 23 सितंबर 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो हुजो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियोड़ी न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवांजा ख़्वाब तहबीरनि सां लाऊं लही सघनि। पाण ॼाणूं था त सिंध समूरी मसइलनि जो गढ़ बणिजी वई आहे। हिकिड़ा मसइला उहे आहिनि जेके हल न थियण जे करे माण्हू जी ज़िंदगी ॾुखी बणिजी वेंदी आहे। ॿिया मसइला वरी उहे आहिनि जेके नसलनि खे तबाह करे रहिया आहिनि। ख़ासि तौर ते नशे वारो मसइलो त अहिड़ो आहे जंहिंमें नौजवान नसल मुकमिल तौर ते तबाह थी रहियो आहे। मनशात ऐं नशियावर शयुनि जो वधंदड़ इस्तेमालु अॼुकल्ह सिंध लाइ हिकु संगीन समाजी चैलेंज बणियल आहे। गुज़िरियल कुझु सालनि खां सिंध जी शहरी ऐं ॻोठाणनि इलाइक़नि में मनशा जे इस्तेमाल में वाह जो रुझान वाज़िह तौर ते नज़र अची रहियो आहे, जेको न रुॻो नौजवान नसल खे मुतासिर करे रहियो आहे पर समाज जी समूरी उणत खे ख़तरे में विझी रहियो आहे। हिन सूरतहाल जे रद्द अमल में सिंध जे अवाम में शौर जाॻियो आहे ऐं मनशा जे ख़िलाफ़ु अवामी एहतजाज हिकु नई तहरीक जी सूरत में साम्हूं अची रहिया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मक़ामी माण्हू, समाजी ऐं शागिर्द तनज़ीमूं मनशा जी तयारी, विकिरे ऐं वाहिपे जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारिनि थियूं। उहे एहतजाज न रुॻो मनशा जे विकिरे ते पाबंदी जी घुर करे रहिया आहिनि पर क़ानून लागू कंदड़ इदारनि खां सख़्तु अमल दरामद मनशा जे विकिरे जे नेटवर्क खे ख़तमु करण जो मुतालबो पिणु करे रहिया आहिनि। ख़ासि तौर ते नौजवाननि ऐं औरतुनि जी वधंदड़ शमूलियत हिन तहरीक खे हिकु नओं रुख़ ऐं ताक़त ॾिनी आहे। सिंध में अवामी एहतजाजनि ते दॿाउ में अची पुलिस ऐं इंतिज़ामिया कुझु ॾींहंनि लाइ वठ पकड़ करे थी पर पोइ वरी साॻी किरत शुरू थी वञे थी। मनशा जो मसइलो सिंध में हिकु घणरुखी बुहरान जी सूरत इख़्तियार करे चुको आहे। तोड़ जो सिंध में मनशा जी तयारी, विकिरो ऐं वाहिपो आम आहे। कॾहिं मनशा त पुलिस मोबाइलनि मां पई हथु अचे त कॾहिं इस्पताल जी एम्बुलेंस मां पई पकड़िजे, पर इनकार जी वारी में मथो लिकाए इंतिज़ामिया हक़ीक़त मञण लाइ बि तयारु न आहे। सिंध जे शहरनि तोड़े बहिराड़ियुनि में गुटको, माओ, सफ़ीना, एकीसो, हिरोन, चरस, आइस जहिड़ियूं नशियावर शयूं आसानी सां दस्तियाब आहिनि ऐं उन्हनि जे विकिरे में मुलविस गिरोहनि जी सरगर्मियुनि खे रोकण में इंतिज़ामिया अक्सर नाकाम नज़र अचे थी या वरी उन जी सरपरस्ती में उहो धंधो हले थो जेका इंतिज़ामिया खे सभु ख़बर आहे ऐं उहो फैज़ हेठि खां मथे हिकु जहिड़ो पहुचे थो। पोइ अवामी दॿाउ बाद कुझु पुलिस अमलदारनि खे कारियूं रिढूं करार ॾेई उन्हनि ख़िलाफ़ु एक्शन कयो वञे थो, जंहिंजो हिकु मिसाल IG सिंध तरफ़ां कराची पुलिस जे 8 DSPs ख़िलाफ़ु होटलनि, मनशात फ़रोशनि, ग़ैरक़ानूनी पार्किंग ऐं रेढ़ी वारनि खां भते जी वसूली, ज़मीननि ते कब्ज़नि ऐं स्मगलिंग में सहूलियतकारी ते इंक्वायरी जो हुकुम ॾेई छॾियो आहे। पर दरअसल इहो सॼो धणी कारियुनि रिढनि जो आहे। उन हक़ीक़त खां इनकार नथो करे सघिजे त सिंध में तालीमी इदारनि ऐं उन्हनि जे आसपास मनशा जो वाहिपो ऐं विकिरो आम थींदो पियो वञे, जंहिं करे वालदेन ऐं उस्तादनि में पिणु ख़ौफ़ ऐं परेशानी वधी आहे। उन खां अलावा मनशा जे आदि माण्हुनि जी बहाली लाइ सूबे में मुनासिब मर्कज़ ऐं सहूलियतूं बि घटि आहिनि, जंहिं करे हीउ बुहरान वधीक संगीन बणिजी रहियो आहे। अलबत्ता सिंध जी अवाम जो हीउ उभरंदड़ एहतजाज हिकु उमेद जी रोशनी आहे पर उन जी कामयाबी लाइ गॾियल कोशिशनि जी ज़रूरत आहे। हुकूमत, क़ानून लागू कंदड़ इदारनि, समाजी तनज़ीमनि ऐं मीडिया खे गॾिजी कमु करणो पवंदो त जीअं मनशा जी उन लानत खे ख़तमु करे सघिजे। मुल्क में हिन वक़्तु जेके बि इंतिज़ामी मसइला आहिनि उन्हनि जो हिकु कारण नवनि सूबनि जो न ठहणु करार ॾिनो पियो वञे, जॾहिं त उनखां अॻु मुल्क में केतिरनि ई मुख़्तलिफ़ सियासी निज़ामनि जा तजुर्बा थींदा रहिया आहिनि। उहे तजुर्बा उन करे कया विया त जीअं मुल्क जो इंतिज़ाम बहितर नमूने हलाए सघिजे, पर मुल्क जो निज़ाम बहितर न हली सघियो छाकाणि त हिते न क़ानून जी हुकुमरानी आहे न ई मुकमिल तौरु जमहूरी आज़ादी आहे। सदारती निज़ाम जा तजुर्बा हिन मुल्क में थिया आहिनि
आमरीतनि जा तजुर्बा हिन मुल्क में थिया आहिनि। किंग्स पार्टी जा तजुर्बा पिणु हिते ई थिया आहिनि। हाणे कुझु सालनि खां हाइब्रिड निज़ाम जो तजुर्बो पिणु मुल्क में थी रहियो आहे, पर तंहिं हूंदे बि न मुल्क मुआशी तौरु पाण भरो थियो आहे, न ई सियासी तौरु मुल्क में के अहिड़ा दिमाग़ पैदा थी सघिया आहिनि जेके मुल्क जे मिड़नी मसइलनि खे हल करे सघनि। MQM जो उहो पुराणो मुतालबो रहियो आहे त सिंध खे टुकड़ा टुकड़ा करे नवां सूबा ठाहिया वञनि। MQM शुरू में उन मुतालबे जो इज़हार पंहिंजी पार्टी पारां न कयो, बल्कि ॿिनि पार्टियुनि ऐं प्रेशर ग्रुपनि खां कराईंदी रही। पर हाणे जॾहिं उहा पाण खुलियल नमूने साम्हूं आई आहे त इहा हक़ीक़त पिणु साम्हूं अची वई आहे त MQM जी असल नियत छा आहे। MQM जी हाणोकी क़यादत लाॻीतो इहो मुतालबो करे रही आहे त सिंध में नवां सूबा ठाहिया वञनि, जॾहिं त MQM खे पिणु इहा ख़बर आहे इहो हिकु नामुमकिन कमु आहे। इन हवाले सां उहा क़ौमी असेंबली में वक़फ़े सां बिल बि जमा कराईंदी रही आहे त सूबाई असेंबली मां नवां सूबा ठाहिण जा इख़्तियार ख़तमु कया वञनि, पर संस उहो बिल हेसि ताईं मंज़ूरु न थी सघियो आहे। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी पंहिंजे बयान में चयो आहे त जेकॾहिं कराची जो विरहाङो जाइज़ आहे त पोइ सिंध जो विरहाङो ग़लति कीअं थियो। जेकॾहिं पंजाब ऐं KPK में सूबा ठही सघनि था त पोइ सिंध में सूबो छो नथो ठही सघे। ख़ालिद मक़बूल खे यादि ॾियारींदा हलो त MQM जंहिं निज़ाम जी बहितरी खे सूबनि सां मशरूत करे रही आहे उहो सूबनि सां हल नाहे थींदो, पर कारकर्दगी सां हल थियणो आहे। माज़ी में आमिर परवेज़ मुशरफ जे दौर में कराची जो सॼो इंतिज़ामी निज़ाम MQM वटि हो, पोइ उहा कराची खे बहितर छो करे न सघी। उहा कराची खे हिकु आलिशान शहर छो न ठाहे सघी। असीं सम्झूं था त सिंध में नवनि सूबनि जी ॻाल्हि करणु असल में सिंध खे टुकर टुकर करणु बराबरि आहे, जंहिंखे सिंध जो अवाम कंहिं बि रीति क़बूलु कोन कंदो। उन करे MQM खे सिंध जी वहदत सां गॾु बीहणु घुरिजे। सियासी तौरु जेके कुझु MQM सिंध लाइ करे सघे थी उहो करणु घुरिजे। ॿी सूरत में उहा नफ़रत जी सियासत करे सिंध में वधीक ॾफेड़ न पखेड़े। MQM खे नवनि सूबनि जे मुतालबे तां हथु खणणो पवंदो, छो त सिंध जी वहदत जे हवाले सां सिंध जो अवाम अॻे ई हसास आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त हीअं चङी रीति ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। सुजाॻी जे हिन सफ़र में अचो, असांजो साथ ॾियो, असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो। उन सां गॾोगॾु असांजे YouTube चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो ऐं लाइक करियो। उन सां गॾोगॾु असांजे वीडियोज़ खे शेयर करणु न विसारियो। पाण पहिरें ॾींहं खां आवाज़ उथारींदा पिया अचूं त सिंध जे फ़नकारनि सां नाइंसाफ़ी थी रही आहे ऐं फ़नकार मुसलसल सरापा एहतिजाज बणियल आहिनि, जिन खे जॉइनिंग ऑर्डर नथी ॾिनी वञे। ऐं हाणे त तालीम वारे वज़ीर सरदार शाह जॉइनिंग ऑर्डर ॾियण खां इनकार कंदे चयो आहे त अदालत जे हुकम जी ख़िलाफ़ वर्ज़ी नथा करे सघूं। फ़नकारनि खे अदालत जो दर खड़काइणु घुरिजे। फ़नकारनि जे एहतिजाज बाबति क़ासिम ख़ासखेली लिखे थो, दुनिया में कंहिं बि मुल्क जा शाइर, अदीब, फ़नकार ऐं रागी न रुॻो अमन जा सफ़ीर हूंदा आहिनि, पर हूअ उन्हनि मुल्कनि जी सक़ाफ़त जा अमीन बि हूंदा आहिनि जेके पंहिंजे पंहिंजे फ़न वसीले मुल्कनि जो मान मथां कंदा रहनि था। ॿियनि शोबनि जे माण्हुनि जा रागी बि साज़ ऐं आवाज़ वसीले दुनिया में न रुॻो अमन जो पैगाम ॾींदा रहंदा आहिनि, पर हू मोहबतूं विरहाईंदड़ बि हूंदा आहिनि। उहे ई रागी हसास दिलनि जा तर्जमान बि हूंदा आहिनि। रागी न कंहिं सां जहिड़ो कंदा आहिनि ऐं न ई को फितनो या फ़साद फैलाइणु चाहींदा आहिनि। बसि हुननि जो पेशो प्यार मोहबत विरहाइणु हूंदो आहे, जिन खे दुनिया में इज़त जी निगाह सां ॾिठो वेंदो आहे। उन्हनि जे ॾुख सुख में बि हुकूमतूं उन्हनि जूं भरजलियूं थी बीहंदियूं आहिनि। उहा सिर्फ़ु उन करे त हूअ उन्हनि मुल्कनि जे माण्हुनि जे दिलनि में रहंदा आहिनि। सिंध जा रागी बि हज़ारे सालनि जी तारीख़ अमन, तारीख़ तमदन जे रखवाल तौरु पूरी दुनिया में अलॻि सुञाणप रखंदड़ आहिनि। सिंध जा रागी बि दुनिया जे ॿियनि रागियुनि जी मोहबतनि जा सुर वखेरींदा रहंदा आया आहिनि, जेको सिलसिलो अॼु ताईं जारी आहे। पर मोट में हितां जा उहे रागी, अदीब, शाइर निंदण काइब जो शिकार रहंदा आया आहिनि,
जिन मां केतिराई बेयारो मददगार थी बीमारियुनि बुखनि ऐं बदहालियुनि सबबि हिन दुनिया में जहिड़े ई तड़पंदे तड़पंदे मरी विया, जिन खे मरण खां पोइ वरनि एज़ाज़नि सां नवाज़ियो बि वेंदो रहियो त केतिराई बीमारियुनि जे बिस्तरनि ते ज़िंदगी पूरी थियण जी आस खणी जीअंदा था रहनि, जेको अफ़सोसनाक अमल आहे। सिंध जे रागिन जे बहितर मुस्तक़बिल लाइ कुझु अरसो अॻु सिंध हुकूमत अहम क़दम खणंदे सिंध स्कूलनि में म्यूज़िक टीचर भर्ती करण जो फ़ैसिलो कयो हो, जंहिं कुछ जाहिलानी सोच जे माण्हुनि तनक़ीद भी कई, पर तंहिं हूंदे बि गुज़िरियल सिंध हुकूमत जे दौर में उन कम खे अमली जामो पिराइण लाइ क़दम खयां विया। सिंध जे रागिन खे भर्ती खां अॻु मुख़्तलिफ़ मरहलनि जे टेस्टनि ऐं सिख्या जे मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़ारियो वियो। सिंध जे उन्हनि रागिन मूजिबि हुननि वॾी फीस एवज़ राग जी अकेडमी मां पास आउट बि कयो, उहे सर्टिफिकेट बि हासिलु कया, जंहिंखां पोइ हिकु मञियल इदारे मार्फत 2023 धारे उन्हनि रागिन जी म्यूज़िक टीचर तौरु हिकु टेस्ट पिणु वरिती वई, जंहिंमें पास थींदड़नि मां काफ़ी उम्मीदवारनि खे सीटुनि मूजिबि ऑफर लेटर पिणु जारी कया विया, जंहिंसां मुस्तक़बिल में उन्हनि जे घर जो चुल्हो ॿरण जी हिकु उमेद पैदा थी पई। पर बाद में उन्हनि खे किन सबबनि जे करे जॉइनिंग आर्डर न मिली सघिया, जंहिंखां पोइ उहे रागी सिंध हुकूमत जे उन रवैयनि सबबि मायूस थी लतीफ़ जे दर दाह ॾींदे हुक्मरान खे मयारनि सां गॾु जॉइनिंग आर्डर ॾियण लाइ मुतालबा ऐं नंढा नंढा एहतजाज कंदा रहिया, पर उन्हनि जो को बि खड़तेल निकिरंदे न ॾिसी कुझु महीना अॻु उहे मिसकिन रागी पंहिंजो हक़ घुरण ख़ातिर कराची प्रेस क्लब खे पंहिंजी उमेद जो किरणो सम्झी उते एहतजाज करण आया। एहतजाजी कैंप बि क़ाइमु कई वई। साणनि हुकूमती धुर जे माण्हुनि तरफ़ां ॻाल्हियूं करे जल्द मसइलो हल कराइण जी ख़ातिरी ते एहतजाज ख़तमु करायो वियो, पर रागिन मूजिबि तइ थियल वक़्त अंदरि न को मसइलो हल थी सघियो, न ई वरी का बहितर मोट ॾिनी वई, जंहिंजे करे मायूस थी उन्हनि हिकु भेरो ॿीहर कराची प्रेस क्लब खे पंहिंजे मसइले जे हल जो सहारो सम्झी एहतजाजी कैंप क़ाइमु कई। कराची प्रेस क्लब ते सिंध जे म्यूज़िक टीचरनि जिन खे ऑफर आर्डर जारी थियल आहिनि, तिन हिकु हफ़्ते खां उते एहतजाजी कैंप क़ाइमु करे एहतजाज जारी रखियो आहे। सिंध जे उन्हनि एहतजाज कंदड़ रागिन मूजिबि 3 ॾींहं अॻु हुननि एहतजाज कंदे सिंध जे उन्हनि पंहिंजे इक़्तिदार धणियुनि जे अॻियां दाद रसी करण ऐं पंहिंजा ॾुख ॿुधाइण लाइ यकतारा चपड़ियूं ऐं बाजा साण खणी राग ॻाईंदे जॾहिं अॻिते वधिया त रस्ते में असांखे पुलिस रोके वरितो, जंहिंमें छिकताइण सबबि एहतजाज कंदड़ रागिन जे अॻुवाण सूफ़ी रागी कामरान फ़क़ीर खे पुलिस पारां धिका ॾिना विया। हुन समेत ॿिनि रागिन जी तज़लील कई वई, जंहिंमें रागी कामरान चांडियो हेठि किरी पियो ऐं संस न रुॻो यकतारो टुटी पियो, पर हथ में खयल शाह साईं जे रिसाले जी बि बेहुरमती कई वई, जंहिंखां पोइ हू ॾुखारो थी हुक्मराननि खे पंहिंजे पुलिस जे कयल सलूक जी दाह ॾींदे चवंदो रहियो त असां वटि के हथियार या हथ में बारूद न हुआ, यकतारो हो, चपड़ियूं हुयूं, शाह जो रिसालो ऐं मुहबत जी ॿोली हुई, जंहिंजी पुलिस एतिरी तज़लील कई ऐं असांखे अॻिते वञण ऐं अव्हां सां मिलणु कोन ॾिनो। हिन वाक़े खां पोइ सॼी सिंध मां रागिन सां थियल नारवा सलूक जी मज़मत कई पई वञे, जॾहिं त सिंध जा शाइर रागी अदीब सञावंद ऐं भिटाई सां मुहबत कंदड़ माण्हू ॾुखारा थिया आहिनि। पुलिस जे नारवा सलूक ख़िलाफ़ सिंध जे रागिन ऐं ॿिनि सञावंदनि पारां काल बि एहतजाज जारी रखियो वियो, जंहिं दौरान पुलिस पिणु गिरफ़्तारियूं कयूं, जंहिंजी जेतिरी मज़मत कजे अफ़सोस कजे घटि आहे, छो त पुलिस अॻु में बि सिंध जे उस्तादनि ऐं नियाणियुनि समेत काफ़ी माण्हुनि ते ईअं सरेआम लठियूं वसायूं ऐं गिरफ़्तारियूं कयूं आहिनि, पर सिंध जे माण्हुनि जे टैक्सनि मां पघारूं खणंदड़ पुलिस वारनि खां अॼु ताईं उन बाबति सिंध जे माण्हुनि जे वोटनि ते इक़्तिदार जे मसनद ते वेठल हुक्मरान नालाए छो को पुछाणो न कयो आहे। हुक्मराननि खे इहो बि सोचणु घुरिजे त जेकॾहिं पीपल्स पार्टी जे गुज़िरियल हुकूमत सिंध जे स्कूलनि में म्यूज़िक टीचर भर्ती करण जो फ़ैसिलो कयो हो त लाज़मी उहो सोचे सम्झे ई कयो हूंदो, जॾहिं त हिन वक़्त बि सिंध में पीपल्स पार्टीअ जी हुकूमत आहे। साॻियो ई वज़ीर अला आहे, जंहिंखां सिंध जा हीअ रागी पंहिंजे उन हक़ घुरण लाइ रोडनि रस्तनि ते एहतजाज करे रहिया आहिनि। सिंध जे मिसकिन रागिन जे एहतजाज खे हमदर्दाणे अंदाज़ में ॾिसी उन्हनि जे बहितर मुस्तक़बिल लाइ खेनि जॉइनिंग आर्डर जारी करण लाइ तुरत को फ़ैसिलो कयो वञे, या जेकॾहिं के क़ानूनी पेचीदगियूं बि आहिनि त उन्हनि खे बि दूरि करे को अहिड़ो रस्तो कढियो वञे जंहिंसां हिननि जे किरियल लुड़कनि खे ख़ुशी में बदिलाए सघिजे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं क़ासिम ख़ासकेली जो लिखियलु ख़ूबसूरत लेख। बदमनी जी बाह में सड़ंदड़ सिंध जो कहिड़ो ग़म ॻणे कहिड़ो ॻणिजे, हर पासे
रुगो रत जी बो आहे ऐं बारूद जी बो आहे। माण्हू दाह ॾे त कंहिंखे ॾे इंसाफ़ लाइ किथे वाझाए। कंदकोट जे सी सेक्शन थाणे जी हद में हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो इहो बि पेश आयो जो डोमकी बिरादरी जे हथियारबंदनि फायरिंग करे रिटायर्ड पुलिस जमादार अरबेले भंगवार ऐं गुलसन भंगवार खे क़त्ल करे छॾियो, जॾहिं त अलीबख्श भंगवार खे सख़्तु ज़ख़्मी कयो। इहो को ओचितो वाक़ियो न आहे, पर सिंध में क़बीलाई दुश्मनी जो हिसो आहे जंहिंजो सिलसिलो सालनि खां हली रहियो आहे। उहो वाक़ियो सोचण लाइ मजबूर करे थो त आख़िर कहिड़े समाज में असांजी ज़िंदगी गुज़री रही आहे जिते इंसानी रत जी क़ीमत उताकनि ते मुबारकनि ऐं ख़ुशियुनि में बदिलजी वञे थी। सोशल मीडिया ते वायरल थियल वीडियोज़ जिन में कातिल धुर पंहिंजे हथियार बंदनि खे मुबारकूं ॾेई रही आहे, उहा फ़क़्ति बेहसी न आहे पर रत जे बदिले वारी सोच जो ख़तरनाक इज़हार आहे। इहा सोच जेका न रुॻो सिंध जे अमन खे गड़काए रही आहे पर ईंदड़ नसलनि जे मुस्तक़बिल खे बि बारूद जी बारूदी सुरंगनि सां भरे रही आहे। कंदकोट जो हीउ वाक़ियो भंगवार ऐं डोमकी बिरादरी जे विच में हलंदड़ खूनी तकरार जो हिसो आहे जंहिंमें अॻी औरत समेत 9 ॼणा मारिजी चुका आहिनि ऐं हिकु ज़ख़्मी थी चुको आहे। ॿुधण में अचे थो त उहो जहिड़ो बदनाम ॾोहारी बबे भंगवार जे क़त्ल वारी मुख़बरी वारे मामले तां शुरू थियो। उनखां पोइ भंगवार हथियारबंदनि हथां 5 डोमकी क़त्ल थिया ऐं डोमकी हथियारबंदनि हथां 4 भंगवार क़त्ल थिया आहिनि। इहो सुवालु सिंध जे माण्हुनि लाइ ॻणती जोॻो आहे त छा हुकूमत जो को किरदारु बचियो आहे? छा पुलिस रुॻो लाश खणण ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल पहुचाइण ताईं महदूद थी वई आहे? छो त हर क़त्ल खां पोइ साॻियो बयानु ॿुधण में अचे थो। वाक़े में मुलविस जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो, पर न कातिल गिरफ़्तार थियनि था ऐं न रत वहाइण वारो सिलसिलो रुकिजे थो। मालूम थियो आहे त भंगवार डोमकी तकरार खे ख़तमु करण लाइ कुझु ॾींहं अॻु मेड़मिंथ काफ़िला बि विया हुआ जिन खे ॿुधायो वियो त ॿिन्ही धुरियुनि में ॻाल्हि ॿोल जी गुंजाइश मौजूदु आहे, पर ताज़ो पेश आयल उन वाक़े ठाह वारी उमेद खे ख़तमु करे छॾियो आहे। असांजे हुक्मराननि ऐं हुकूमती इदारनि लाइ हीअ सूरतहाल हिकु वॾो सुवालु आहे। छा हिकु सूबे में क़ानून जी अमलदारी क़ाइमु करणु ॾुखियो कमु आहे? छा हुकूमत फ़क़्ति शहरनि में नज़र अचे थी ऐं ॿाहिराड़ी वारनि इलाइक़नि में क़बीलाई निज़ाम जो ई राज हलंदो रहंदो? जेकॾहिं इहो ई निज़ाम आहे त पोइ पुलिस अदालतनि ऐं हुकूमतनि जी ज़रूरत छा आहे? सिंध में हर नओं क़बीलाई तकरार नए नसल खे तबाह करे रहियो आहे। नंढड़ा ॿार जिन खे स्कूलनि में वेहणु घुरिजे उहे पंहिंजे वरनि जे हथनि में बंदूकूं ॾिसी वॾा थी रहिया आहिनि। कंदकोट जो उहो मंज़र जिते इस्पताल अंदरि ई वारस हथियार खणी पहुची विया ऐं शहर में ख़ौफ़ हिरास पखिड़िजी वियो, उहो फ़क़्ति हिकु इलाइक़े जो मसइलो न आहे, उहो सॼी सिंध जो अलमियो आहे। जेकॾहिं अॼु बि हुकूमत उन जा इदारा संजीदगी सां क़दम न खणंदा त सुभाणे इहा बाहि हर ॻोठ ऐं हर शहर खे साड़े छॾींदी। क़बीलाई झेड़नि जे बुनियादी सबबनि ते नज़र विझिजे त उहा सिर्फ़ु हिकु भर जे तकरार या कंहिं ज़मीन जे कब्ज़े जी कहाणी न आहे, पर समाजी ऐं सियासी बेहसी जो नतीजो आहे। सरदारी निज़ाम जंहिंखे क़ानून खां मथां इख़्तियार हासिलु आहे, उहो ई रत जी रांदि खे ज़िंदा रखियो वेठो आहे। सरदार पंहिंजे माण्हुनि खे हथियार ॾेई बदिले जी सोच खे हवा ॾियनि था। उनखां अलावा हुकूमती इदारा बि पंहिंजो किरदारु अदा करण बदिरां अक्सर अहिड़नि झेड़नि में हिकु धुर खे तहफ़ुज़ ॾियनि था। पुलिस जी सियासी वफ़ादारी ऐं असर रसूख़ सबबि न जवाबदार गिरफ़्तार थियनि था ऐं न ई खेनि सज़ा मिले थी। असांजे हुक्मरान जे लाइ इहो मौज़ू शायदि रुॻो इलेक्शन मुहिमनि में इस्तेमालु करण लाइ हुजे थो, पर हक़ीक़त में हीउ मसइलो सिंध जी बका जो आहे। जेकॾहिं हुकूमती सतह ते क़बीलाई झेड़नि खे ख़तमु करण लाइ संजीदा कोशिशूं न कयूं वियूं त ईंदड़ वक़्त में क़बीलाई दहशतगर्द बेक़ाबू बणिजी वधीक ख़तरनाक बणिजी वेंदा। उन लाइ हुकूमत हिकु जामे हिकमत अमली ठाहे जंहिंमें न फ़क़्ति हथियारबंदनि खे गिरफ़्तार कयो वञे पर सरदारी निज़ाम जी ताक़त खे बि महदूद कयो वञे। मेड़ मिंथनि जी बजाए हुकूमत खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। अदालतनि खे तेज़ ऐं ग़ैर जानिबदार फ़ैसिलनि ज़रिए अहिड़नि झेड़नि में मुलविस माण्हुनि खे सख़्तु सज़ा ॾियणु घुरिजे। स्कूलनि, इस्पतालनि ऐं रोज़गार जे सहूलियतनि ज़रिए माण्हुनि खे अहिड़े माहौल मां ॿाहिरि कढण जी ज़रूरत आहे। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध में तालीम ते तजुर्बनि मथां तजुर्बा त थी रहिया आहिनि, पर सुधार जो को इम्कान नज़र ई नथो अचे। भला आख़िर ईअं छो आहे? इन बाबति ग़ुलाम हुसैन जूणो लिखे थो, तालीम खातो मुल्क जे अहम खातनि में हिकु आहे। हिन खाते जो मुल्क में इल्म जी रोशनी खे आम करे जहालत खे ख़तमु करण ऐं शहरनि खे कंहिं आला
मक़ाम ताईं पहुचाइण जो कमु आहे। यादि रहे त इल्मु हासिलु करण लाइ शरई हुकुम आहे। उन ॻाल्हि खे नज़र में रखंदे हुकूमत झरझंग में स्कूल खोलिया आहिनि, जिते ॿारनि खे इब्तिदाई तालीम ॾेई खेनि आला तालीम लाइ वॾनि स्कूलनि में मोकिलियो वञे थो। सॼी दुनिया में स्कूलनि जो ॼार विछायल आहे, जितां इंजीनियर, डॉक्टर, कानूनदान, तालीमदान, कलमदान ऐं अदीब पैदा थी रहिया आहिनि। सॼी दुनिया तालीम ते ख़ासि ध्यानु ॾेई रही आहे, तालीम जो मयार वधाइण लाइ कोशिशूं करे रही आहे। असांजे मुल्क में बि उहे कोशिशूं जारी उसारी आहिनि, पर हिते तालीम ते हर रोज़ु नवां तजुर्बा ऐं मुशाहिदा कया पिया वञनि, जिन ॿेड़ी ॿोड़े छॾी आहे। ख़ासि करे सिंध में तालीम जे मैदान में नित नवां तरीक़ा इख़्तियार कया पिया वञनि। निकोर तजुर्बा थी रहिया आहिनि, जिन अॻियो नूर बि चट करे छॾियो आहे। तालीम जो मयार सुधरण बजाए पोइते थींदो पियो वञे, जंहिं करे उन मयार ते सदाईं तनक़ीद थींदी रहे थी। आङरियूं खजंदियूं रहनि थियूं, तंहिं हूंदे बि सुधारो कोन थो अचे। मुर्गो दरसो तदरीस जो कमु पोइते थींदो पियो वञे। इन ॻाल्हि जो हर माण्हू एतिराफ़ करे थो ऐं को बि इनकार नथो करे। जेकॾहिं मयार जी ॻाल्हि ते अचिजे त जॾहिं 60 ऐं 70 वारे ॾहाके में असां पढ़ंदा हुआसीं, तॾहिं ॿिएं दर्जे जे शागिर्दनि खे अख़बार पढ़ण लाइ चयो वेंदो हो। मुख़्तलिफ़ किताब पढ़ण लाइ ज़ोर भरियो वेंदो हो त जीअं उन्हनि में मुताले जो शौक़ु पैदा थिए। उन वक़्तु तालीमी मयार तमामु सुठो हूंदो हो। पोइ अलाए कहिड़ी नज़र लॻी जो आहिस्ते आहिस्ते उहो मयार पोइते थींदो वियो, जो हाणे वञी तबाही जे किनारे ते पहुतो आहे। हाणोकी हालति सभिनी जे अखियुनि आॾो आहे। सिर्फ़ु कागज़ी कार्रवाई कई वञे थी। उन तबाही जो ख़ासि सबबु इहो आहे त जेका हुकूमत चए थी सा तालीम जे सुधार जी आड़ में नवां मनसूबा ठाहिणु लॻे थी, नयूं रिथाऊं करणु लॻे थी, नवां तजुर्बा बि कया विया ऐं इंतिज़ामी तब्दीलियूं बि कयूं वियूं, जिन मां को बि खड़तेल कोन निकिरी सघियो। मयार बि सुधरी कोन सघियो। उहा तबाही महज़ हुकूमत जे पॉलिसियुनि ऐं रिथाउनि जे करे थी आहे। उहे पॉलिसियूं ऐं रिथाऊं नाक़स हुयूं, जिन मां को बि तालीमी फ़ाइदो हासिलु थी न सघियो, का बि बहितरी अची न सघी। सभु पॉलिसियूं मुकमल तौरु नाकामयाबु थी वियूं ऐं इदारा ग़ैर फ़ाल बणिजंदा विया। मूंखे इहो बि यादि आहे त रेवेन्यू खाते जा अमलदार बि स्कूलनि जा निगरान बणाया विया। मुख़्तियारकार सब डिविज़नल रेवेन्यू ऑफिसर, SDM, डिप्टी कमिश्नर, कमिश्नर ऐं ॿिया आला ऑफिसर बि स्कूलनि खे ॾिसंदा रहिया ऐं इदारनि जी विज़िट कंदा रहिया। इहो सिस्टम बि कुझु वक़्त ताईं जारी रहियो। को बि नतीजो कोन आयो। तालीमी मयार में सुधारो अची कोन सघियो। इहा वठां मस पूरी थी त वरी अदालतनि जा जज मैदान में अची विया, जेके हर स्कूल में वेंदा रहिया ऐं उस्तादनि जी हाज़िरी जो किताब ॾिसंदा रहिया। जजनि जे अचण जे इंतज़ार में उस्ताद शाम जो बि काफ़ी देरि ताईं स्कूलनि में वेठा हूंदा हुआ, पर गोसड़ू उस्ताद कोन पकिड़े सघिया। गोसड़ू उस्ताद जजनि जे अचण वक़्तु स्कूलनि में पहुची वेंदा हुआ ऐं पंहिंजी हाज़िरी ॾेखारींदा हुआ। जेकॾहिं किन गोसड़ू उस्तादनि जा नाला मालूम थिया त उन्हनि जे ख़िलाफ़ु अॼु ॾींहं ताईं को बि क़दम कोन खंयो वियो। जजनि जी चकास जो सिलसिलो ख़तमु थियो त वरी इदारा फ़ौज जे हवाले कया विया। फ़ौज जो वॾो ॾहकाव ख़ौफ़ ऐं हिरास रहियो। काफ़ी फ़ौजी त असेंबली जे वक़्तु पहुची वेंदा हुआ ऐं असेंबली में उस्तादनि ऐं शागिर्दनि जी हाज़िरी ॾांहुं ख़ासि ध्यानु ॾींदा रहिया। सिंध जे हर ज़िले में हिकु फ़ौजी मेजर मुक़ररु कयो वियो हो, जेको इदारनि ते नज़र रखियो पिया आयो। संदसि टीमूं स्कूलनि में घुमंदियूं पई रहियूं ऐं ख़ौफ़ डपु वारो माहौल पैदा करे रहियूं हुयूं। बाक़ी खेनि तालीम जे सुधारे मुतलिक़ का बि महकूल ऐं मौज़ून ॼाण हासिलु कोन हूंदी हुई। पोइ ख़बर न आहे त हुकूमती तालीमी इदारा उन जे हवाले छो कोन कया विया ऐं उन पॉलिसी ठाहिण सां कहिड़ा फ़ाइदा हासिलु करण पिया घुरिया। इहा ॻाल्हि अॼु ॾींहं ताईं सम्झ में कोन आई। बहरहाल हुकूमत जो उहो तजुर्बो जेको बिना नतीजे ख़तमु थी वियो ऐं कामयाबी माणे न सघियो, उन खां अलावा हुकूमत जे तरफ़ां इहो चयो वियो त असांजो निसाब पुराणो ऐं मुदे ख़ारिज आहे, जेको हिन वक़्त जे माहौल मुताबिक़ कोन आहे, जंहिं करे तालीमी मयार बहितर कोन पियो थिए ऐं असां तालीमी मैदान में पोइते वञी रहिया आहियूं। जेसिताईं उहो मटाए मौजूदा साइंसी ऐं जदीद टेक्नोलॉजी मुवाफ़िक़ न रखंदासूं, एसिताईं सिंध जे तालीम जो सुधरणु नामुमकिन आहे। 69 सालनि जे पुराणे निसाब खे रद्द कयो वियो। नओं निसाब मुतारिफ़ करायो वियो, जेको हिन वक़्तु तालीमी दरसगाहनि में पढ़ायो पियो वञे। कापी बंदि न थी सघी आहे, पर कापी जे रुझान में वधीक तेज़ी ईंदी पई वञे। तालीमी मयार न सुधरण जो इहो बि हिकु ख़ासि सबबु आहे, जंहिंमें उस्तादनि ऐं वालदेन मुलविस आहिनि। PP जी अॻूणी हुकूमत में बायोमेट्रिक सिस्टम मुतारिफ़ कयो वियो। मुख़्तलिफ़ टीमूं मुक़ररु कयूं वियूं, जेके स्कूलनि में वञी अमले जी हाज़िरी वठण लाइ बायोमेट्रिक कंदियूं रहियूं। उहो सिस्टम अॼु बि राइज आहे, पर शुरू में अमले खे बायोमेट्रिक टीम जो ख़ौफ़ हूंदो हो त मतां टीम ग़ैर हाज़ुर करे वञे ऐं पघार रोले जो शिकार थी न वञे।
हाणे उहो ज़ोर न रहियो आहे। बायोमेट्रिक खे बि लेखियो ई कोन थो वञे। टीम अहलकार फ़ोन करे ॿुधाइनि था त असां अचूं था, अवां सभु हाज़ुर रहिजो। कुझु टीम जा मेंबर त रिश्वत बि वठी रहिया आहिनि। अहिड़ा इंकशाफ बि कया पिया वञनि जेके केतिरा ई दफ़ा ॿुधा थो। हालांकि बायोमेट्रिक जे सिस्टम जे ज़रिए गोसड़ू मुलाज़िमनि खे आसानी सां पकिड़े सघिजे थो, पर उहो बि गैर फ़ाल थींदो पियो वञे। जंहिंखे फ़ाल बणाइण वक़्त जी ज़रूरत आहे, जंहिं लाइ सख़्ती करणु ज़रूरी आहे, उहो तजुर्बो हलंदड़ आहे। बहितरीन पॉलिसी आहे जंहिं ते अमल करण सां तालीमी मैदान में काफ़ी सुधारो अची सघे थो ऐं इनकलाबी तब्दीली रोनमा थी सघे थी। पर ख़बर नाहे त उन सिस्टम में काफ़ी नरमी छो ईंदी पई वञे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ग़ुलाम हुसैन जूणे जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼु सिंधी ॿोली जे नामियारे शाइर किशनचंद बेवस जी वरसी मल्हाई पई वञे। किशनचंद तीरथदास खत्री बेवस जदीद सिंधी शाइरी खे नव मोड़ ॾियण वारो शाइर हो। हुन 25 फरवरी 1885 ते लाड़काणे में जनम वरितो। संदसि पीउ तीरथदास हकीम हुयो। बेवस खे ॿ ॿिया भाइर पिणु हुआ, हिकु तोलाराम जेको अंग्रेज़ी मास्तर हो ऐं ॿियो मोतीराम जेको कोरट में किलारक हो। टई भाइर अञा पढ़ंदा हुआ त संदन पीउ लाॾाणो करे वियो। उन करे किशनचंद लाइ नौकरियूं करणु ऐं घर जूं ज़िम्मेवारियूं संभालणु ज़रूरी थी पियो। पीउ जी वफ़ात खां पोइ संदसि माउ घर में हिकमत करणु लॻी। खेसि पाड़े वारा ॾाही करे चवंदा हुआ। बेवस पोइ त माउ जे ख़र्च ते प्राइमरी टीचर ट्रेनिंग कॉलेज में पढ़ंदो हो। हिकु ॾींहुं हॉस्टल जे सुप्रिटेंडेंट रात जो देर सां किशनचंद जे कमरे जी बत्ती ॿरंदे ॾिठी। वञी ॾिठाई त 16 सालनि जो नौजवान कुर्सी ते निंढ पियो हो ऐं पासे में कागज़ जे हिकु टुकड़े ते हिकु नज़म लिखियो पियो हो, जेको पढ़ी ॾाढो मुतासिर थियो। ॿिए ॾींहुं बेवस जे क्लास टीचर खेसि मुबारक ॾींदे चयो त तूं हिकु ॾींहुं ज़रूरु महान शाइर थींदे। उहो साल 1901 हो। उन खां पोइ 1925 खां 1940 ताईं बेवस पंहिंजी अब्दी ॾात ज़रिए सिंधी ॿोलीअ जो बहितरीनु शाइर बणिजी वियो। हुन जदीद सिंधी शाइरी जो बुनियादु रखियो। टैगोर खां मुतासिर थियो ऐं संदसि शाइरी जे मुताले लाइ अंग्रेज़ी जी ॼाण हासिलु कयाई ऐं लाड़काणे जे ज्ञान बाग़ में 1940 खां 1947 ताईं हफ़्तेवार अदबी क्लास हलाए टैगोर जी शख़्सियत ऐं शाइरी ते लेक्चर ॾींदो रहियो। बेवस ॿारनि लाइ निहायत ख़ूबसूरत शाइरी कई। उन ज़माने में दादा शेवक भोजराज बेवस जे ॿारड़नि नाटकनि में किरदारु अदा कंदो हो ऐं उहे नाटक बेवस जे घर ॿाहिरां थींदा हुआ। उते बालकनि जी बारी जा मेड़ बि थींदा हुआ। हिन फ़रिश्ते सिफ़त इंसान लाड़काणे में ॿारड़नि जो पहिरियों वॾो मेड़ बि कोठायो हो। संदसि ॿारड़नि गीतनि जो किताबु मौजी गीत जे नाले सां छपियलु आहे। बेवस सिंधी शाइरी जी तारीख़ में सदाईं ज़िंदा रहंदो। हुनजी शाइराणी वाड़ ते हलंदे हूंदराज दुखायल, हरी दलगीर, नारायण श्याम ऐं शेख याज़ सिंधी ॿोली जा देवकामत शाइर थी उभरिया। बेवस जी शाइरी जे किताबनि जो तफ़सील हिन रीत आहे। सामुंडी सिपूं शीरीन शाइर फूलदानी, गुरु नानक जीवत कविता मौजी गीत, एंडलठ शाइर बेवस, बेवस गीता नजली, सॾ पड़ाड़ू साॻियो, कुलिया ते बेवस, 6 पैसा 2 पायूं ऐं ॿिया शामिल आहिनि। हिन अज़ीम इंसान 23 सेप्टेंबर 1947 ते वफ़ात कई। ग़रीबनि जी झूपड़ीअ जे उनवान हेठां पंहिंजे ख़ूबसूरत नज़म में किशनचंद बेवस लिखे थो। जा आह जाइदाद न विरसे वबाल खां, थींदी न ज़ेर बार जा किरवीज ख़्याल खां। ओनो न जंहिंखे आह को जोखे जंजाल खां, हल्की रहे जहियां ते सोली संभाल खां। जंहिंमें ग़ुरूर ज़र न सरासर सघे घिड़ी, अला झुरे मशाल ग़रीबनि जी झूपड़ी। जा वऊं वञे थी चीज़ कंहिं नाज़ुक नफ़ीस खां, आजी रहे जा ओज गुज़ारे जी रीस खां। पिण थी पनाह में रहे हासिद हरीस खां, धारे न ख़ासि ख़ौफ़ को खूनी ख़बीस खां। जे कोफ़ ऐं कड़े रहे सोगी संदूकड़ी, अला झुरे मशाल ग़रीबनि जी झूपड़ी। छांगे छनूं अॾियाऊं लामनि लखनि मझां, सादो अझो सटियाऊं पुराणनि पखनि मझां।
काढो कढियाऊं कड़ब जे कानन कखन मझां, पोहरियो पटियाऊं पाण ऐं सटन सखन मझां, मुफ़्ती मदद ते आया मची मुड़स थी मिड़ी, अला झुरे मशाल ग़रीबन जी झूपड़ी। जहते न नक्श साज़ खे को नाज़ थो रहे, राज़ो ॾखण न जहते को लोहार थो वहे। चूने पत्थर या सिर जो न सिर बार जा सहे, मासूल जाह गाह जे हेठियां न जागहे, मसवाड़ बे मुहार जी आहे न जा पिड़ी, अला झुरे मशाल ग़रीबन जी झूपड़ी। सिज चंड वाज थो विझे जंहिंजे विथिन मझां, टोकियो अचनि था तिर विरा तारनि कतिन मझां, भुणका कंदी भॼे हवा जंहिंजे भितिन मझां, छणकार मींहं थो करे छटके छतिन मझां, कुदरत संदे कमाल सिहत लाइ सूखड़ी, अला झुरे मशाल ग़रीबन जी झूपड़ी। जंहिंमें मज़ो मचे मिठे ॾोढे जुआर ते, सादो गुज़र विझे न तबीबन तमार ते, पोरियो विझे थो वाद वॾेरी जमार ते, ग़ालिब पवे न हिर्स ख़ुशी जे खुमार ते, बेवस जिते जलाए न चिंता जी चूचड़ी, अला झुरे मशाल ग़रीबन जी झूपड़ी। हीअ भेटा पेश करे रहिया हुआसीं नाम्यारे शाइर किशन चंद बेवस खे। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन